अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मुंहिंजो नालो आसूबाई कोहली आहे। ॻोठ मेणा जी ढाणी। ऐं जेको आहे सो हीअ जेको मुंहिंजे स्कूल में ताज़ो हींअर वाक़ियो थियो, अहिड़ा जेको आहे सो काफ़ी वाक़िया थिया आहिनि। जेको कॾहिं चोरियूं थियनि थियूं, कॾहिं दरवाज़ो टुटो पियो आहे, कॾहिं दरी टुटी पई आहे, कॾहिं फर्नीचर टुटो पियो आहे, कॾहिं लाइट जी फिटिंग टोड़ी पई वञे, कॾहिं बैटरियूं लाहियो पियो वञे, कॾहिं पका लाइन पिया। 5 साल सां थिया आहिनि मूंखे मुसलसल परेशान कनि पिया। जेको हीअ ग़रीब मिसकिन हारी ग़रीबनि जा ॿारड़ा जेको आहे सो तमामु सुठी तइलीम हासिलु कनि, सुठे नमूने पढ़नि, सुठा ऑफिसर थियनि, सुठा डॉक्टर थियनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेको आहे सो मूंखे 5 साल थिया आहिनि हीअ वारदातूं थियनि पियूं। जेको असांजी सिंध गवर्नमेंट अञा ताईं को सपोर्ट कोन पई करे। ऐं असांजी सिंध गवर्नमेंट खे अपील कंदसि त असांजी इन मुश्किलातनि में असांजो साथ ॾिए, असांजो जेको आहे सो असांजी मदद कई वञे।